हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम। ही जेको आहे असां आया आहियूं समुंड ते ऐं ही जेको आहे हिनखे पुराणो ओक्सलो चवंदा आहिनि। ऐं ही ॾिसो केतिरो बहितरीनु हे हट्स लॻा पिया आहिनि। हिन में जेको आहे चांहि में बि पीअंदा आहिनि, पर मख़सूसु ॾींहुं हूंदो आहे, उन ॾींहुं काफ़ी हलंदी आहे, चांहि ॿियो टियों शराब या हे हो। ऐं ही जेको आहे ॾिसो केॾो सोफिस्टिकेटेड वे सां जेको आहे हिननि ही डिस्प्ले सेंटर नोटिस बोर्ड हयो आहे, जिते तव्हां अची हणी वञो पंहिंजा पंहिंजा जेके आहिनि से। बाक़ी ईअं न आहे त जेको आहे तव्हां जिते वणेव जिते जेको आहे सो हे जेको आहे हेॾो पोर्ट आहे, पोर्ट जूं इहे बोट्स वग़ैरह डग्स बीठियूं आहिनि। ही जेका आहे प्राइवेट जेका आहे ॿेड़ी आहे, शिप आहे, जेको कंहिंजो आहे। ऐं हीअ असांजो स्वीडन जो ओक्सलो सिटी आहे, उन जी जेको समुंड जी साइड आहे। हे ॾिसो समुंड जूं छोलियूं तमामु बहितरीनु नमूने सां कीअं थो पियो हले। ऐं नज़ारो ॾिसो जुड़ लॻो पियो आहे सॼो, ऐं सफ़ा जेको आहे बहितरीनु। असांजी गाॾी बि बीठा हुया ऐं जेको आहे सो ही असां आयासीं घुमणु, त चयोसीं त छो न त जेको आहे सो हिनखे पंहिंजे कैमरा जे अख में विझूं ऐं संगत खे बि ॾेखारियूं त दुनिया कीअं साफ़ु सुथरी लॻी पए ऐं असां केतिरा गंदा आहियूं। ओतिरे गंदगी जाते ताते मंछर वञु, जाॾे वञु ताॾे मंछर कींझर, उते हे हितां जेको माण्हू किरी बि सघे थो समुंड में। ऐं जेको आहे सो हितां हे नंढो आहे, ठीकु आहे न, पर तमामु ख़ूबसूरत। ॿुधव ही नज़ारो जेको आहे बहितरीनु आहे। ऐं हिनखे असां चवंदा आहियूं गमला ओक्सलो, यानी कि पुराणो ओक्सलो। ऐं हिन में पुराणियूं शयूं, पुराणियूं हिननि जी जेका तहज़ीब आहे, हिते म्यूज़ियम वग़ैरह बि आहे। हिते इहे जेके हट्स ठहिया पिया आहिनि, हे जेको आहे सिस्टम आहे हिननि जो वॾो। हिते जॾहिं सावण ईंदो आहे त वॾो मज़ो हूंदो आहे। ऐं हीअ जेको आहे हे बोट्स आहिनि। ऐं परियों वॾी स्टील मिल में आहे, स्टील मिल आहे, जंहिंखे जेको आहे सो एस सां बि स्टील मिल चइबो आहे। ऐं हे जेको ॾिसो चौधारी वण बीठा आहिनि, चौधारी समुंड जे वण बीठा आहिनि। ऐं हीअ जेको आहे